ॿिए पासे वांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ खां सिंध में सालियाने इम्तिहाननि दौरान बिजली लोड शेडिंग न करण जो मुतालबो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राव जो चवणु आहे त सिंध में सख़्त गर्मी सबबि शागिर्द इम्तिहान ॾींदा। इम्तिहानी मर्कज़ वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न कई वञे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ खां सिंध में सालियाने इम्तिहाननि दौरान बिजली लोड शेडिंग न करण जो मुतालबो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राव जो चवणु आहे त सिंध में सख़्त गर्मी सबबि शागिर्द इम्तिहान ॾींदा। इम्तिहानी मर्कज़ वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न कई वञे। तव्हांखे ॿुधायूं पिया सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ खे सिंध में सालियाने इम्तिहाननि दौरान बिजली लोड शेडिंग न करण जो मुतालबो कयो वियो आहे। ख़बर सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे। सिंध में सख़्त गर्मी सबबि शागिर्द इम्तिहान ॾींदा। सूबाई वज़ीर इस्माइल राव जो चवणु आहे त इम्तिहानी मर्कज़ वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न कई वञे। सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ खां सिंध में सालियाने इम्तिहाननि दौरान बिजली लोड शेडिंग न करण जो मुतालबो करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राव पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध में सख़्त गर्मी सबबि शागिर्द इम्तिहान ॾींदा। इम्तिहानी मर्कज़ वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न कई वञे। राब्तो कयो आहे कराची में नजीब नाज सां। नजीब आगाह कजो। इस्माइल राव पारां वफ़ाक़ी हुकूमत खे इम्तिहाननि दौरान बिजली लोड शेडिंग न करण जो मुतालबो कयो वियो आहे। जी सूबाई वज़ीर इस्माइल राव पारां वफ़ाक़ी सरकार खां इहो मुतालबो कयो वियो आहे त जेके सालियाना इम्तिहान थियनि पिया उन में लोड शेडिंग न कई वञे, छाकाणि त सिंध में गर्मी तमामु घणी आहे। इन जे करे इम्तिहान ॾियण में ॾुखियायूं पेश अची सघनि थियूं ऐं लोड शेडिंग जेको आहे इम्तिहानी सेंटर जेके आहिनि जिन्हनि इलाइक़नि में इम्तिहानी सेंटर आहिनि उते लोड शेडिंग न कई वञे। उनखां अलावा कलेक्टर खे बि साॻियो ई मुतालबो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राव पारां हुन चयो त इम्तिहान दौरान जेको आहे जेके मर्कज़ आहिनि उन ते कलम 144 लागू कयो वेंदो ऐं उनजे अतराफ़ जेको आहे इलेक्ट्रॉनिक जेको आहे फोटो स्टेट, उनखां अलावा स्क्रीन वारो जेको उन ते दुकाननि ते पाबंदी लॻल हूंदी। उनखां अलावा सालियानी इम्तिहान जेके सेंटर आहिनि उन्हनि जे चौगिर्द सिक्योरिटी बि मुक़ररु कई वेंदी। जी महिरबानी मां जी नजीब।